शामिल कंदासीं। आर्मी चीफ जनरल सईद आसिम मुनीर चयो आहे त जेको कुझु नव मे ते थियो उहो इंतिहाई अफ़सोस ऐं मज़मत जोॻो आहे। नव मे वाक़िअनि जी ज़िमेवारनि खे क़ौम कॾहिं बि माफ़ न कंदी। पाक फौज जे आम लाॻापन वारे शोबे ISPR तरफ़ां जारी कयल पधिराई मूजिब योम तकरीम में शोहदाए पाकिस्तान जे हवाले सां जनरल सैयद आसिम मुनीर पुलिस लाइन इस्लामाबाद जो दौरो कयो ऐं इस्लामाबाद पुलिस जे आफ़ीसरनि, जवाननि, पुलिस जे शहीदनि जे वारसनि खे ख़िताब कयो। पंहिंजे ख़िताब में आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर चयो त जेको कुझु 9 मई ते थियो उहो इंतिहाई अफ़सोसनाक ऐं मज़मत जोॻो आहे। शहीदनि जे यादगार जी बेहरुमती ऐं उन्हनि जे वक़ार खे मजरूह कंदड़नि खे क़ौम कॾहिं बि माफ़ न कंदी, नई वरी विसारींदी। पाक फौज जे सरबराह चयो त अहिड़े क़दम खे बर्दाश्त नथो करे सघिजे। शहीद जिन खे अलाह पाक अबदी ज़िंदगी ॾिनी आहे उन्हनि जे क़ुर्बानीनि खे विसारे नथा सघूं। सिपह सालार चयो त पाक फौज, पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारा रियासत जी अलामत आहिनि जेके मुल्क में क़ौम जे वक़ार ख़ातिर कंहिं बि क़िस्म जी क़ुर्बानी ॾियण खां न कीॿाईंदा आहिनि। आर्मी चीफ वधीक चयो त शहीदनि जे वारसनि खे इहो पैगाम ॾियणु चाहियां थो त अॼोके ॾींहुं पाकिस्तानी अवाम ऐं पाक फौज समूरनि कानून लागू कंदड़ इदारनि जे शहीदनि जे वारसनि सां बीठल आहे ऐं बीठल रहंदी। इन खां पहिरियां पुलिस लाइन पहुचण ते इस्लामाबाद जे इंस्पेक्टर जनरल डॉक्टर अकबर नासिर ख़ान आर्मी चीफ जो आदरभाव कयो।